हैदराबाद में मुख्तलिफ सियासी समाजी पार्टियों पारा पेट्रोल अघन में वाध खिलाफ कासमाबाद के नसीम नगर चौक ते एहतजाजी मुजाहरो करे बुख हड़ताल कई वई। उन मौके ते अॻवाणनि जो चवण हो त नाअहल पीडीएम सरकार मुल्क में महांगाई जो नओं तूफ़ान आणे छॾियो आहे, जंहिं सबबि ग़रीब माण्हू हिक वेले जी मानीअ लाइ परेशान आहे। हिननि चयो त वफ़ाक़ी हुकूमत ताज़ो पेट्रोल जे फ़ी लीटर अघ में 35 रुपया इज़ाफ़ो करे अवाम मथां पेट्रोल बम हमलो कयो आहे। उन हवाले सां हैदराबाद मां ॾिसूं था एजाज़ लगारी जी ही रिपोर्ट। सिंध यूनाइटेड पार्टी ऐं सिंध सूफ़ी फोरम जे सॾ ते पेट्रोल समेत खाधे पीते जे शयुनि जे अघनि में वाध ख़िलाफ़ नसीम नगर चौक कासमाबाद ते अलामती बुख हड़ताल कई वई। बुख हड़ताल ते वेठल अॻवाननि ऐं कारकुननि पीपी नून लीग समेत पीडीएम सरकार ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त गुज़िरियल 15 सालनि खां सिंध में पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, पर अवाम खे रिलीफ ॾियण बदिरां ॿिनि वेलनि जी मानी बि खसी वई आहे। अॻवाननि चयो त पहिरियां पीपी सरकार हथरादू सैलाब ज़रिए अवाम खां अझा खसिया ऐं बाद में अटे जे अघनि में हथरादू वाध करे ॿिनि वेलनि जी मानी बि खसे वरिती। बुख हड़ताल ते वेठल अॻवाननि एसएस न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त बाबा ये पीडी हुकूमत है पीडीएम तो चो तो गुरबत खत्म कंदासीं। ये तो गुरबत कोन था खत्म कन, हिननि तो बाकायदे जो मुझे ख्याल में IMF का हे बाकायदे लाइसेंस वठी आया आहिनि। ग़रीबनि खे ख़त्म कंदा, हे ग़रीबनि खे ख़त्म करण जो हींअर लाइसेंस वठी आया आहिनि। उहो ॾींहुं न आहे जॾहिं को एटम बम न आहे, केॾी महिल जो आसमान त पेट्रोल बम, केॾी महिल जो आसमान डीज़ल बम, कॾहिं जो गैस जो बम, कॾहिं बिजली जो बम, मथां अटे जी हालत लॻी पिया त ही मुल्क ही धरती जेकी असांजी जो आसमान हिते लखें टन कणक असांजी हिते पैदा थियण वारो मुल्क अॼु हिते 150-160 रुपए में 1 किलो तो अटो मिले ऐं उन में माण्हू मरी विया आहिनि। ही ख़ुदकशी वारी महंगाई आहे। यकीन कयो माण्हू हींअर पंहिंजे फैमिलियुनि सां गॾु वञी ख़ुदकशी कनि पिया। को दरिया में पाण खे को फिटियो करे, को एक्सीडेंट जे सूरत में फिटियो करे, को पोल ते तो चढ़ी वञे, को करंट जे सूरत में। लिहाज़ा ही मुल्क जी मईशत तबाह थी चुकी आहे ऐं तबाही जे किनारे ते मुल्क पहुती आहे। पीडीएम सरकार आई, उनजो मेन नारो हुयो त असां डॉलर घटि कंदासीं, पेट्रोल घटि कंदासीं, महंगाई ख़त्म कंदासीं ऐं मुल्क में खे तरक़ी तरफ़ वठी वेंदासीं। 8 महीना गुज़रण खां पोइ प्रैक्टिकली छा थियो आहे त सिर्फ़ु नेब जा केस ख़त्म कया विया आहिनि ऐं नेब खे हिकु वाहिद एहतसाब जे इदारे मां ख़त्म करे उनखे बकरी बणायो वियो आहे ऐं सॼे मुल्क में अटो, दाल, सब्जियूं, खीर, बिजली, गैस, पेट्रोल, डॉलर चोट ते चाढ़े माण्हुनि जो जीअण जंजाल बणायो वियो आहे। अवाम खे अपील था कयूं पंहिंजे जीअण जे लाइ रोडनि ते अचो, पंहिंजे जीअण जे लाइ जेसिताईं मज़ामत न कंदो ऐं हिननि चोर हुकुमराननि खे वोट ॾींदो, वोटनि जे ज़रिए उनखे हुकुमरानी ॾींदो त पोइ पाण खे ॿोड़ाईंदा बि रहंदा, पिनाईंदा बि रहंदा, बुख जे तबाह बि कंदा रहंदा। त असां हिननि खां नथा घुर करियूं, पर असां दुनिया लेवल जा जेके बि आहिनि अॻवान जेके पाकिस्तान खे नज़र में था रखनि, उन्हनि ॾांहुं सिंध जे अवाम जो पैगाम आहे त तव्हां ख़ुदारा हिन ग़रीब क़ौम जी, जेका सिंध जी क़ौम जेका माशी वसीलनि सां मालामाल आहे, जेका सॼे पाकिस्तान खे रुगो बदीन ज़िलो सॼे पाकिस्तान जी बजट भरे थो, त छा असां ई हिन ॾुखनि जो ठीको खयो आहे? असां ई माले गनीमत आहियूं हुननि जे लाइ। असांखे ही लुटणु फुरणु बंदि करियो ऐं असांखे जीअण ॾियो, असांजे बच्चनि खे, असांजे नसलुनि खे जीअण ॾियो। जेकॾहिं नथा सुधरनि ही हुकुमरान त हिननि खे को बि हक़ न आहे त कुर्सियुनि ते वेहनि। मुल्क में हर ईंदड़ ॾींहं ते पेट्रोल, बिजली, गैस, दवाउनि समेत खाधे पीते जे शयुनि जे अघनि में वाध अवाम खां ज़हनी सुकून बि फुरे वरितो आहे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त मुल्क ते कामयाब हुकुमरानी जी दावा कंदड़ हुकुमरान महांगाई ते ज़ाब्तो आणण लाइ हंगामी बुनियादनि ते क़दम खणनि। ॿी सूरत में अवाम जी कावड़ खे मुंहुं ॾियणु संदनि लाइ अणटर हूंदो। कैमरामैन हुज़ूर बश सां गॾु एजाज़ लगारी, SS न्यूज़, हैदराबाद।